तो ॻाल्हि पे कई उस्ताद तव्हां मुंहिंजे ख़्याल में जनरली इन तनाज़ुर में त शाइरी ऐं इन रुख में तव्हां पे ॻाल्हाया। 80 जो दौर में जेका शाइरी हुई उहा हाणे कोन पई सघिजे, माण्हू कारोबार न हलिया विया। न कारोबार त अॻु में बि हो। हाणे ॾिसो तव्हांखे पार्टीशन खां अॻु में कंहिं ज़माने में जॾहिं गवैया हूंदा ऐं पोइ अमीरनि बादशाहनि गवर्नरनि ऐं वॾनि वॾनि ख़ानकाउनि ते उहे पलबा हुआ, तॾहिं राग जेको महलनि ताईं महदूद हो, आम माण्हुनि ताईं जेको माण्हुनि जी पसंदि आहे उहो आहे लोक, जेको धणार पवार पाण झुंगारे थो। थर जे माण्हू खे थर जी ॻाल्हि वणंदी, काछे जे माण्हू खे काछे जी ॻाल्हि वणंदी। ऐं दुनिया में जेकॾहिं सॻी मौसीक़ी आहे उनजो नालो लोक मौसीक़ी आहे, जंहिंखे ही फोक चवनि था। ऐं पोइ इहे क्लासिकल, छो त ॿोलियूं ख़ितनि मां आयूं आहिनि, ज़बानूं माण्हुनि में आयूं आहिनि, इहा लैंग्वेज अथॉरिटी पोइ जुड़ी आहे। सही उस्ताद पाण ॻाल्हि पे कईसीं त तव्हां सॼी दुनिया में काफ़ी तरह जेके मुल्क में घुमिया आहियो, हुते जी मौसीक़ी जी सूरत हाल ऐं हुतां जे मौसीक़ी जी दुनिया सां लाॻापियल जेके फ़नकार आहिनि उन्हनि जी सूरत हाल ऐं सिंध जी, इन में तव्हां तजियो कयो हूंदो यकीन करो, कहिड़ो फ़र्क़ु आहे? बिल्कुलु फ़र्क़ु को बि कोन्हे। हाणे जीअं त पाकिस्तान ऐं हिंदुस्तान, हिते जी इन्हनि जी मौसीक़ी में या इन्हनि जे रस्म रिवाज में को एॾो वॾो फ़र्क़ु कोन्हे। पर यूरोप में जेकॾहिं वञिबो त यूरोप जा माण्हू असांजी ॿोली में कोन था सम्झनि, पर जेको मौसीक़ी आहे सुर ऐं लय, इहा इंटरनेशनल ॿोली आहे। इन में अरब बि सम्झे थो त जर्मन बि सम्झे थो त इटालियन बि सम्झे थो त अमेरिकन बि सम्झे थो त यूरोपियन बि सम्झे थो, रशियन बि सम्झो, त हीउ जज़्बो रोअण ऐं ॻाइणु हर माण्हू खे अचे थो। हाणे ज़ाहिर आहे तव्हां जेकॾहिं कंहिं ते कावड़ बो पंहिंजो छो छंडंदो त ज़ाहिर आहे पंहिंजी ॿोली में छंडंदो, इंग्लिश में तव्हां कोन ॻाल्हाईंदो। अंग्रेज़ जेकॾहिं पाण खे छो छॾंदो, अंग्रेज़ी में कोन, अरब पाण खे गारियूं ॾींदो त बि अरबी में ॾींदो, ईअं न। इनजे करे हर कंहिं ख़िते जी पंहिंजी आहे। पर हिकिड़ी ॻाल्हि ज़रूरु चइबी त जेके पढ़ियल लिखियल दुनिया जा माण्हू आहिनि उहे रुॻे पढ़ियल कोन आहिनि, पर उन सां गॾु गॾु कढ़ियल बि आहिनि। उहो हिकिड़ी जाइ ते बीह कोन था रहनि त बाबा हाणे मुंहिंजो ॾाॾो जेको हो उहो ॻाइणो हो त आउं बि ख़ान साहिबु आहियां, ईअं कोन्हे। लता जी जूं ॿियूं भेणूं बि ॻाइनि थियूं, पर लता जे चोले में हिकिड़ी बि लिकियल कोन्हे। लता जो नीमुल बदल कोन्हे, लता जो को ॿियो मॉडल कोन्हे। पार्टीशन खां अॻु में जॾहिं क्लासिकल गवैया हूंदा, उस्ताद बीबो ख़ान, उस्ताद ख़ैर मोहम्मद ख़ान, माई जीवनी, उस्ताद अलाउद्दीन ख़ान नूनारी, आशिक़ अली ख़ान, उमेद अली ख़ान, गामन ख़ान, इहे वॾा गवैया जॾहिं हूंदा, उन दौर में पब्लिक जेका हुई सा चंदर ऐं जीवनी खे घणो ॿुधंदी। उहे सिर्फ़ु मख़सूस जायुनि ते ॻाईंदा हुआ। त लोक मौसीक़ी हमेशह, ऐं उन दौर जे हिसाब सां चंदुर खे उघाड़ो ॻाइणो ऐं शाइर चयो वेंदो, जेको अॼु मौज़िब आहे। पोइ वरी जलाल चांडे जो दौरु आयो, पर हाणे त जलाल खां बि कमु टिपी पियो आहे। त हर दौर जो पंहिंजो हिकिड़ो आहे। जलाल चांडियो ॿिनि हिन मिटीअ जी पैदावार हो, ऐं हू हुनजी हिकिड़ी इनफ़रादियत हुई त हू कंहिंजी कापी कोन हो। जलाल खां अॻु में इन स्टाइल में ॿियो केरु सिंधी ॻाइणो हो ई कोन। ढोल फ़क़ीर कंहिंजी कापी कोन हो, माई भाॻी कंहिंजी कापी कोन हुई, माई ढाई कंहिंजी कापी कोन आहे, रेशमा कंहिंजी कापी कोन हुई, शौकत अली कंहिंजी कापी कोन्हे। त जेके जेके माण्हू पंहिंजी सुञाणप पाण पैदा करे आया उहे अमर आहिनि। अॼु असां वटि जेके रागी आहिनि त को मूंखे फॉलो थो करे, त को नुसरत फ़तेह अली ख़ान खे फॉलो थो करे, त को ग़ुलाम अली खे फॉलो थो करे, त को अज़ीज़ मियां कवाल खे फॉलो थो करे। त ज़ाहिर आहे त हुननि वटि पंहिंजो त कुझु कोन्हे न। त इहे शयूं हर दौर में हलंदियूं रहनि थियूं, ऐं इन ते दिलि लाइणु न घुरिजे।
हाणे जंहिं ज़माने में टेलीफोन हो ई कोन, हा, त भिटाई पंहिंजी शाइरी में फ़ोन जो ज़िक्र कीअं करे? हुन कबूतर जो ज़िक्र कयो हूंदो, कासिद जो ज़िक्र कयो हूंदो। अॻे असां वटि नियापो खणण लाइ इहे शयूं हूंदियूं न, उॾर कांग कासद अजीबन उतारे, ईअं न। हाणे त वीडियो कॉल आहे, तोसां सॼण साम्हूं का अहिड़ी ॻाल्हि कोन्हे। बाक़ी बुराई ऐं चङाई इहे हर दौर में गॾु रहियूं आहिनि, ऐं चङाई अक़लियत में बि रही आहे ऐं बुराई अक्सरियत में रही आहे। भला शाइरी उस्ताद तव्हां ॻायो था ऐं मुख़्तलिफ़ रंग बि ॻायो था, तव्हांखे वधीक कहिड़ो वणे थो तव्हांखे पाण खे? हाणे इहो जॾहिं मुंहिंजे साम्हूं शाइरी ईंदी आहे पोइ उहो शाइरी मूंखे ॿुधाईंदी आहे त आउं कहिड़ी आहियां। ज़रूरी कोन्हे कंहिं वॾे नाले जी शाइरी सॼी सुठी हुजे, ठीकु आहे न। उहो पाण शाइरी आहे, उहो उन टाइम उन समय जो माहौल हूंदो आहे। जेका कल्ह शइ मशहूरु हुई उहो ज़रूरी कोन्हे त अॼु उहा क़ाबिल क़बूल हुजे। हा, म्यूज़िक में तव्हांखे रंग जेको वणे कहिड़ो वणे? सभु क्लासिकल, नीम क्लासिकल या तेज़ मौसीक़ी? हाणे ॾिस, इहे सभु हिकिड़ा जुज़ आहिनि मौसीक़ी जा, ठीकु आहे न। जेकॾहिं लोक मौसीक़ी आहे उहो बि सुर खां ॿाहिरि कोन्हे। सॼी मौसीक़ी जी काइनात 12 सुरनि ते बीठल आहे, उहो क्लासिकल हुजे, नीम क्लासिकल हुजे, लोक हुजे। 13 सुर अञा त ईजाद थियो ई कोन्हे, ठीकु आहे। उन जे करे उहो वक़्त सां माल सां, जे सारंग जी मुंद आहे, सारंग ॻायूं था त उहो उनजो समाज जो मज़ो वठूं था। बाक़ी हाणे जेकॾहिं आउं सुबुह जो 5 बजे वेठो सारंग ॻाईंदुसि त इहा मुंहिंजी हमाकत हूंदी, सारंग जो ॾोह कोन्हे। ऐं जेका शइ जंहिं टाइम वणे, थी सघे थो अॼु खां 10 साल अॻु में मूंखे को वणंदो हुजे, अॼु हुनजो उहो रूप ई न रहियो हुजे, थी सघे मूंखे न वणे। इहो ज़रूरी कोन्हे। मुंहिंजे करे चङा अंब रहनि था, फज़ीलत वारा बि रहनि था, अलाह वारा बि रहनि था, दुनिया वारा बि रहनि था। इहो सॼो जहान आहे। उहो कंहिं शाइर चयो त तुलसी संसार में भांत भांत के लोग, सब से रल मिल चलिए नदीअ नीर संजोग। जीअं उहे हिक ॿिए सां प्यार करे हलनि था। तव्हां दरिया में गटर उछले छॾींदो, उन गटर जे पाणी खे ॿाहिरि कोन कढंदो। जेको केमिकल वारो कंहिं फैक्ट्री जो पाणी हूंदो उनखे पाण सां गॾु खणी वेंदो। त उनजे करे हीअ दुनिया आहे, इन में सभिनी सां गॾु हलणो आहे। जेकॾहिं कंहिंखे तव्हां सम्झो था त ख़राबु आहे, हाणे जेकॾहिं तव्हां उनखे पाण खां धिके धार करे परते करे छॾियो पोइ तूं ख़राबु आहीं, त ज़ाहिर आहे त हू पाण जहिड़ा ॿिया बि के पैदा कंदो। बहितर आहे त तव्हां उनखे क़रीब करियो, उनखे एतिरी मोहबत ॾियो, एतिरो प्यार ॾियो जो हू तव्हां सां मोहबत, जॾहिं तव्हां सां मोहबत कंदो त तव्हां जेको चढ़ाव रसींदो उन ते हू बीह रहंदो। बाक़ी मुंहिंजे हथ में सिगरेट आहे, तोखे चवंदो सिहत जे लाइ मुज़र आहे, ईअं कोन्ह थींदो। भला उस्ताद साईं, ज़िंदगी में यकीनी तौर ते काफ़ी मरहला अहिड़ा आया हूंदा जॾहिं किन सोचनि, किन यादनि तव्हांखे, किन वैल्यूरनि मजबूर कयो हूंदो सोचण ते, परेशान थिया हूंदा। परेशान कोन ज़िंदगी जूं घड़ियूं कहिड़ियूं रहियूं ऐं ख़ुशी भरियूं कहिड़ियूं रहियूं? यार अल्लाह पाक बंदे खे हुनजे कुवत खां मथे तकलीफ़ ॾे ई कोन थो। ऐं जॾहिं हुन जूं नेमतूं ऐं रहमतूं ॻणजनि थियूं त परेशानियूं आहिनि ई कोन्हे। परेशानियूं उन्हनि खे थींदियूं आहिनि जेको पाण खे कुझु सम्झंदा आहिनि, जिन जो पंहिंजो कुझु हुजे। असां न कुझु खणी आयासीं, न कुझु खणी वेंदासीं, परेशान छा थिए थियूं? रिज़्क़ जो वाइदो अलाह जो आहे, मौत ज़िंदगी अलाह जे हथ में आहे, इज़त ज़िलत अलाह जे हथ में आहे। बाक़ी पोइ असीं परेशान छा जा थियूं? हा, कंहिं वेले ते नसीब आहे त मिली हूंदी, न मिली त बि शुक्र। जंहिंमें यार राज़ी, असीं हुन में ख़ुशि आहियूं।
पर सूफ़ी जो राग है वो माशाल्लाह हुनजे काफ़ी मरहलनि मां गुज़रिया बि कीअं था सम्झो सिंध में उनजी पोज़ीशन ॿुधनि बि था माण्हू घणो घणो ॿुधनि था। ॾिसो इहे नाला पाण ॾिना आहिनि त फिल्मी राग माना जेको गानो फिल्म में अची वियो इहो थी वियो फिल्मी राग। हाणे उन राग जो नालो फिल्मी कोन्हे, वो या बैरवी हूंदी या पहाड़ी हूंदी या ॿियो को राग हूंदो। उनजे करे असां इहे नाला असां था ॾियूं सूफ़ी राग। सूफ़ी कंहिं राग जो नालो कोन्हे, सूफ़ी कंहिं गेटअप जो नालो कोन्हे। सूफ़ी उहो हुजे जंहिंजो कल्ब साफ़ हुजे। सूफ़ी उनखे चइबो आहे जेको सभिनी जो घण घोर हुजे, कंहिं ते अरो न हुजे, रब जी रज़ा ते राज़ी रहे, कंहिं दरवेश जो कौल आहे त सचो सूफ़ी उहो आहे जंहिंजे हिकु हथ में क़ुरान आहे, ॿिए हथ में हदीस आहे। उहो हुकूक अल्लाह जो बि क़ाइल हुजे, हुकूकुल इबाद जो बि क़ाइल हुजे ऐं इंसानियत जो ख़िदमतगार हुजे। हिकिड़ो ॿार प्राइमरी में पढ़े थो, उनजी सोच प्राइमरी जेतिरी आहे, इंटरमीडिएट वारे जी इंटरमीडिएट यूनिवर्सिटी वञे थो त उनजी सोच यूनिवर्सिटी वारी थिए थी। जॾहिं उहो साॻियो यूनिवर्सिटी जो छोकिरो जेको वल्गर आहे, नचे थो, कुॾे थो, अलाए छा थो करे, जॾहिं उहो मैच्योर थिए थो न तॾहिं वरी उहो लतीफ़ साईं जी वाइन ते रोए थो। तंहिंजे करे त तव्हांजो ख़मीर ऐं तव्हांजी मिटी ऐं तव्हांजी थञ, तव्हांजो खून इहो तव्हांखे पाण ॾे छिकींदो। बाक़ी सोहबतनि में मोहबतनि में तव्हां कहिड़े बि कल्चर सां सलाहजी वञो पर असलियत वरी मोटंदी। 50 साल खां पोइ वरी उहा शइ ईंदी। 80 जे ॾहाके वारी शाइरी में जेको रिदम हो उहो हाणे हींअर 2021 में आहे, नज़र अचे थो। हाणे इहो सॼो हालात ते मुनसर आहे, इहो सॼो वक़्त ते मुनसर आहे। 80 जे ॾहाके वारो जेको दौर हो उहो हिकिड़ो, ऐं उनखां पोइ जेका बि शइ घणी हले थी पोइ उहो पंहिंजो असरु छॾींदी वञे थी। भाई ॾिसो न, उस्ताद शफ़ी फ़क़ीर उस्ताद थी वियो आहे, असरु छॾे पियो, वधाए पियो असर खे, छॾे थो कोन। हाणे ही बि हिकिड़ो अलॻि चैप्टर आहे। आउं धंधो कोन थो करियां, इश्क थो करियां, ठीकु आहे। उनजे करे सचल चवे थो त ए मियां सचो इश्क ॿुढड़ा न थी वे थोरी चिटड़ी थियसि ॾाढी, ठीकु आहे न। उज़वा कमु छॾींदा, जिस्म कमु छॾींदो। इहो जेको हसीन हुजे थो उहो वरी बदशकल बि थी सघे थो, ॾंद बि किरी सघनि था, पर इश्क सदाईं जवान आहे। चवण जो मक़सदु आहे त जेके 80 ऐं 90 जे ॾहाके में या 80 जे पछाड़ी वारे ॾहाके में जेका संगत आदर्श खणी मार्केट में रथी उहा धंधे ॾांहुं हली वई। ॾिसो न, हर शइ जा ॿ पहलू आहिनि। हर शइ में तव्हां इबादत आहे न, इबादत आहिनि, पर उन में जेकॾहिं गुरूर आहे, तकबर आहे, उन में जेकॾहिं हठ आहे, वॾाई आहे, त इहो इबादत कंहिं ॿिए पासे वञे थी। पर जेकॾहिं तव्हां में निवड़त, न्याज़, ख़ुदा तरसी, इंसान तरसी, इज़त ऐं अदब ऐं हथ जोड़ी अचे थी त इन इबादत जो मज़ो ई ॿियो आहे। धंधो कारोबार आरज़ी आहे, इश्क आरज़ी कोन्हे, उहो दाइमी आहे। वाह।